इंसान इज़त ऐं मुहबत हासिल करण जो ख़्वाहिशमंद हूंदो आहे, पर उहे ॿई शयूं तॾहिं हासिल थींदियूं आहिनि जॾहिं माण्हू उसूलनि तां हथु खणंदो आहे। इंसान जेकॾहिं हिक ॿिए जा ख़्याल पढ़ी सघनि हा त दुनिया मां अमुन हमेशह लाइ ख़तमु थी वञे हा। ॿियनि जा ऐब ॾिसण खां अॻु पंहिंजनि गुनाहनि ते ज़रूरु वीचार करणु घुरिजे। इंसान जो इरादो अटकल हुजे त टकिरियुनि खे बि ॾारे सघे थो। कंहिं बि इंसान जी शख़्सियत खे उन जे लिबास ऐं सूरत ज़रिए न, पर संदसि इख़्लाक़ ऐं सीरत ज़रिए परखियो। बघियड़ हमेशह उन रिढ ते हमलो कंदो आहे जेका वॻर खां में पैदा थींदड़ ख़ुशगवार अहसास जो नालो आहे। मुरकंदड़ चहिरा ज़रूरी न आहे त अंदर में ख़ुशि हुजनि। घणा माण्हू मुरकनि पुठियां ॾुखनि खे लिकाइण जी कोशिशि कंदा आहिनि। ख़ुशियुनि जे वक़्तु ॾुखनि खे हरगिज़ न विसारियो, जो ॾुख ऐं सुख ज़िंदगीअ जे हिक सिके जा ॿई पासा आहिनि।